पीर अली मोहम्मद राशिदी साहब मशहूर अदीब, सहाफ़ी, सियासतदान, मज़मून निगार, सफ़ारतकार ऐं सावानह निगार जनाब पीर अली मोहम्मद राशिदी लाड़काणे ज़िले जे ॻोठ बहमण में ॼाओ। पीर साहब बाक़ायदा का बि तालीम हासिल न कई, पंहिंजे ॻोठ में ई अरबी फ़ारसी जी तालीम हासिल कयई ऐं प्राइवेट तौर अंग्रेज़ी जी तालीम हासिल कयई। पीर साहब पंहिंजे कैरियर जी शुरूआत सहाफ़त सां कई। सितारा सिंध ऐं सिंध ज़िमीदार सखर जो काफ़ी वक़्तु एडिटर थी रहियो। अख़बारनि में संदसि लिखियल मज़मून संदसि शोहरत जो सबबु बणिया। मियाँ जो ॻोठ ज़िले शिकारपुर जे मशहूर रिसाले सिंधूअ में संदसि मज़मून शाया थिया। पीर साहब जो अहम ऐं मुसलसल मज़मून सखर में जंगियूं आहे। पीर साहब जा सियासी मज़मून जेके सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी अख़बार में छपिया रहिया, ॾाढा मक़बूल रहिया आहिनि। ही साहब सिंध ऐं पाकिस्तान जे अहम सियासतदान थी रहियो आहे, जंहिं पाकिस्तान ऐं सिंध जी सियासत में अहम किरदार पियो अदा कयो आहे। हू वज़ीर ऐं सफ़ीर बि थी रहियो आहे। पीर साहब खे केतिरनि ई ॿोलियुनि ते दस्तरस हासिल हुई। पीर साहब हिकु अहम सवानह निगार हो, जंहिं उहे ॾींहुं उहे शींहं जे नाले सां 3 जुल्द मुख़्तलिफ़ वक़्तनि ते छपराया, जंहिंमें हिन साहब उन्हनि तमामु माण्हुनि जी ज़िंदगी जा खाका ऐं तस्वीर छिकी, जिन जो राशिदी साहब जे दौर हयाती में कंहिं न कंहिं हवाले सां नामाचार हो। उन्हनि शख़्सियतनि में सिंध जा वॾेरा, ज़िमीदार ऐं सेठियूं बि आहिनि त हारी, मज़दूर, शाइर, अदीब, सहाफ़ी, उस्ताद, वकील ऐं ॿिनि पेशनि सां ताल्लुक़ रखंदड़ बि, जन जी तस्वीर छिके पीर साहब ॼण पंहिंजे वक़्त जी सिंध जी तस्वीर चिटी आहे। जुल्द पहिरें में पीर साहब उन वक़्त जी सिंधी वॾेरे ऐं उन जे आस पास जे माहौल मुताबिक़ जेको मज़मून लिखियो आहे, सो हिकु आला क़िस्म जे अफ़साने जो रूप धारे वठे थो। संदसि उहे किताब सिंध जी तारीख़ जो अहम बाब आहिनि। पीर साहब जा उहे ॾींहुं उहे शींहं जा 3 जुल्द सिंध में पाकिस्तान जी सियासी तारीख़ बि आहिनि। सिंध खां बम्बई खां जुदाई, पाकिस्तान जी तहरीक ऐं हिंदू मुस्लिम इतिहाद इख़्तिलाफ़ ते मुकम्मल दस्तावेज़ आहिनि। उन खां अलावा पीर साहब जो ॿियो अदबी इल्मी कारनामो संदसि किताब रिंद ऐं पंध आहे। हिन किताब में राशिद साहब जा उहे मज़मून आहिनि जेके मरहूम पीर साहब 1968 ईस्वी खां इबरत अख़बार में लिखिया हुआ। संदसि उहे मज़मून राशिदी साहब जी सियासी बसीरत जो मज़हर आहिनि। असुल में राशिदी साहब पंहिंजी शख़्सियत में हिकु अंजुमन, हिकु इदारो हो। हुन जा केई रूप हुआ, वटसि कुदरत जा अता कयल कमाल जो ज़हन हो, जंहिंखां हू कमु वठी चाहींदो हो। रिंद ऐं पंध में संदसि विहारो खन मज़मून ॾिनल आहिनि। अहिड़ी तरह उर्दू में बि कई मज़मून लिखियाई। अख़बार जंग में संदसि लिखियल कालम मशरक़ व मग़रब मज़मून जे लिहाज़ खां शाहकार मज़मून हुआ। पीर साहब जंहिं बि मौज़ू ते कलम खणंदो हो त दुनिया दंग रहिजी वेंदी हुई। पीर साहब 1987 में हिन फ़ानी जहान खे अलविदा चयो ऐं हक़ीक़ी मालिक सां वञी मिलियो।